अॼु असां मौजूदु आहियूं स्मार्ट स्कूल नवाबशाह जे हिते मेडिकल कैंप फ्री हवाले सां जे तमामु जेके एक्टिविटी ऐं तमामु बहितरीनु फेस्टिवली मेलो लॻो वियो जंहिंमें तमामु नामवर नवाबशाह जा शहर कंसल्टेंट डॉक्टर्स ऐं तमामु जेके फ्री कैंप जे हवाले सां गायनेकोलॉजिस्ट पीडियाट्रिशियंस न्यूरोसर्जन्स यूरोलॉजिस्ट तमामु डॉक्टर मौजूदु हुआ जिन पंहिंजी साराह कई त असां हिते पेशेंट खे फ्री इलाज करियूं पिया ऐं फ्री कैंप जे हवाले सां फ्री मेडिसिन ॾिनी वई। सर अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। सर ही माशाल्लाह स्मार्ट स्कूल जे हवाले सां तव्हांजी इंतज़ामिया जे हवाले सां कुझु चवणु चाहींदव? साईं तमामु ज़बरदस्त असांजे नवाबशाह जे घुट ऐं ॿुसट जे माहौल में अहिड़ो सोशल प्रोग्राम फैमिली गैदरिंग पहिरीं असां हिते कान ॾिठी आहे। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे ऐं हूअं लतीफ़ साईं जीअं चयो आहे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी संदे वेड़े पाण ईंदो महेंद्रो। सो ही उहो सिलसिलो आहे त हिकिड़ो ज़ाहिद साहिबु ज़ाहिद मेमन साहिबु इहो हिकिड़ो इनिशिएटिव कयो आहे मोहबतुनि जो ॻोठ मेड़ण जी कोशिशि कई अथई जंहिंमें तमामु ज़बरदस्त मां त सम्झां थो त एतिरी पार्टिसिपेशन फैमिली जी पहिरियां हिते कॾहिं बि कंहिं बि प्रोग्राम मेडिकल कैंप बि जेको अरेंज कयो वियो उन जा बि तव्हांखे कुझु कमिट्स मिलिया हूंदा? साईं बिल्कुलु बिल्कुलु तमामु हिकिड़ा जेके नामी गिरामी असांजे शहर जा वेल रिप्यूटेड डॉक्टर्स आहिनि उहे सभु हिते फ्री मेडिकल कैंप में मौजूदु आहिनि ऐं हू मुफ़्त में चेकअप पिया कनि मुफ़्त में टेस्टूं पिया कनि मुफ़्त में ज़रूरी जेके दवाऊं से बि पिया ॾियनि। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। ज़रूरत बि आहे ऐं महांगाई दौर आहे। बिल्कुलु साईं बिल्कुलु वक़्त जी ज़रूरत ऐं महांगाईअ जे दौर में हेतिरी बहितरीनु सहूलियत हिकु जाइ ते मुआशरे में हेल्थ ऐं एजुकेशन मस्ट आहे उन जो कहिड़ो रोल आहे? सर एजुकेशन ऐं कंहिं ॾाहे चयो आहे त जेकॾहिं कंहिं मुआशरे जी तव्हांखे तस्वीर ॾिसणी आहे त उतां जूं इस्पतालूं तव्हांखे ख़ाली मिलंदियूं उतां जा स्कूल तव्हांखे भरियल मिलंदा ऐं हीउ डिपिक्ट पियो थो करे हीउ शायदि पियो थो इवेंट ॾिए त असांजे मुआशरे में इन शइ जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं असां इन शइ खे प्रोमोट बि कयूं त जीअं असांजा स्कूल वधीक आबाद थियनि असांजूं इस्पतालूं घटि आबाद। बि चाहींदा की असांजे ॿारनि खे सुठो माहौल मिलियो वञे जिते उनखे एजुकेशन सां गॾोगॾु अवेयरनेस बि हुजे। बिल्कुलु साईं मुंहिंजो नंढड़ो बि हिते पढ़े थो पियो पर जेॾी महिल इहा एक्टिविटी कंदे पंहिंजे ॿार खे ॾिसूं था यकीन ॼाणो त दिलि बाग बार थी वञे ऐं माण्हू जो कदु 2 फुट वधी थो वञे अञा तमामु ज़बरदस्त ऐं ॾाढी ख़ुशी थी। यार असां वटि हिते हेॾे महांगाई दौर में इंजॉयमेंट न आहे ऐं एतिरा के फैसिलिटीज़ न आहिनि पर जेके स्कूल जे तरफ़ां जेके अहिड़ा फेस्टिवल लॻंदा त ॿार में हौसला अफ़ज़ाई वधे थी। बिल्कुलु ॿारनि जी बि हौसला अफ़ज़ाई वधे थी ऐं असांजो बि मनु वधे थो न त असांजे माहौल में नवाबशाह जे माहौल में हेतिरी फैमिली गैदरिंग मां त घटि में घटि पहिरीं कान ॾिठी आहे। हेतिरी फैमिलियूं गॾु अचे थियूं हिन मर्द माए इहा हिकिड़ो एग्रेसिव जी निशानी आहे असांजे भले मुआशरे ॾे असां वञूं पिया था। हीउ जेको कैंप आहे इहे असां वटि शहर जी हिन महांगाई दौर में ॿियनि जायुनि ते बि हुअणु घुरिजनि हुअणु खपे तव्हांजो इन जो को मैसेज ॾियणु चाहींदव आवाम खे या डॉक्टर्स प्रोफेशनल के हवाले सां? बसि मैसेज असांजो इहो आहे असांजी फील्ड जे हवाले सां त पंहिंजनि गुर्दनि जो ख़्यालु रखो ऐं इहे तमामु नाज़ुक आर्गन्स आहिनि। थैंक यू। ज़ाहिर पेरेंट्स अचनि था उन तव्हां बि पेशेंट जे हवाले सां बि उनखे ट्रीट कंदव थी वक़्तनि प्रिकॉशन कनि? हा डेफिनेटली हिन में अॼुकल्ह स्टोन डिजीज़ तमामु कॉमन आहे। असांजो इहो जेको रीजन आहे इहो स्टोन बेल्ट रीजन आहे जंहिंमें स्टोन तमामु घणो कॉमन हिकिड़ो मसइलो आहे। उनजी प्रिवेंशन इहा आहे त पाणी जो इंटेक वधाइनि पाणी घणो पीअनि ॿारनि खे बि चवनि उहे बि स्कूल में चवंदा त स्कूल तमामु हुन में बि पाण पाणी जो इस्तेमालु घणो कनि माना। थैंक यू डॉक्टर साहब। माशाल्लाह एॾो वॾो कैंप लॻो आहे तव्हां हिन कुझु चवणु चाहींदा? हा बिल्कुलु बिल्कुलु हीउ तमामु सुठो हिननि जो अहम क़दम आहे जेको हिननि शुरू कयो आहे। हीउ तमामु भलो क़दम आहे हिननि जो ख़ासि करे वक़्त जी ज़रूरत आहे हिन कैंपस जी। हा हीउ कैंपस तमामु बहितरीनु कैंपस आहे हिननि जो नवाबशाह जे हिसाब सां बि पर हू बि द स्मार्ट स्कूल तमामु सुठो स्कूल आहे पर हीउ नवाबशाह कैंपस पंहिंजी तमामु हिकिड़ी तमामु ज़ाहिद साहिब जे हिसाब सां तमामु हिते सुठा एफर्ट्स वधा विया आहिनि। साहिब ऐं मैडम उरूज साहिबु आहे हिननि जो तमामु सुठो कमु आहे। मैडम उरूज साहिबु आहे मैडम उरूज काफ़ी टाइम खां त अॻु में सिटीज़ फ्यूचर में इहा सजेशन ॾियणु चाहींदव की असां वटि नवाबशाह में वक़्तनि अहिड़ा कैंपस लॻंदा रहनि? जी ज़रूरु लॻणु खपनि। हीउ हिकिड़ो जेको वालदेन जी बि हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई आहे स्टूडेंट्स बि हिमत अफ़ज़ाई आहे
ऐं पेरेंट्स जी ऐं ॿियो आम जेको पब्लिक आहे उन्हनि जी बि हिकिड़ी मदद। ज़ाहिरी महांगाई जो दौर आहे त हिते डॉक्टर्स खे या फैसिलिटीज़ हुअणु घुरिजे कि वीकली बेसिस ते या मंथली बेसिस ते कंहिं पंहिंजे क्लिनिक में प्राइवेट क्लिनिक कैंप जो इंतज़ाम कयो वञे। जी जी ज़रूरु करणु खपे। स्कूल जे हिसाब सां कनि था त डॉक्टर्स खे बि ज़रूरु करणु खपे छो अॼुकल्ह पेशेंट खे बि रिलीफ मिले थो ऐं तव्हां जेका डॉक्टर्स जेको प्रोफेशनल आहे उहो सक्सेस वेंदो। छा कुझु चवणु चाहींदो? जी जी ज़रूरु सक्सेस ॾींदो। पर मां जीअं त MS आहियां हिते पम्स हॉस्पिटल नवाबशाह जो, त मां पंहिंजे हिसाब सां पंहिंजी हॉस्पिटल जे हिसाब सां मां इहो चवंदुसि त असांजी हॉस्पिटल में हर शइ फ्री आहे ऐं सभु सहूलियतूं हिते अवेलेबल आहिनि। अॼु ही जेको फेस्टिवल लॻो आहे तव्हां कुझु चवणु चाहींदो? ॾाढो सुठो फेस्टिवल लॻो आहे ऐं मुंहिंजे हिसाब सां नवाबशाह में इहो पहिरियों दफ़ो लॻो आहे ऐं फैमिली सां गॾु बि माण्हू आया आहिनि, ॿार बि इंजॉय कनि पिया ऐं असां बि ॾाढो इंजॉय कयूं पिया। ॾाढो ही अहिड़ा फेस्टिवल लॻणु घुरिजनि? जी हा, बिल्कुलु लॻणु घुरिजनि। हिननि फेस्टिवलनि सां कहिड़ो अवेयरनेस मिले थो? इन सां इहो आहे त हिकिड़ो त ॿार जेके आहिनि उहे माना फ्रेश थी था वधे थी, तइलीम वधे थी, ॿारनि जी माना हिकिड़ी रिफ्रेशमेंट थी वञे, माना सुठा थी था वञनि त हिननि जो माइंड बि फ्रेश थी थो वञे अहिड़ा फंक्शन ॾिसी करे। सर हेॾी माशाल्लाह कैंप जे हवाले सां कुझु चवणु चाहींदो? अॼु स्मार्ट स्कूल तमामु बहितरीनु कैंप ऑर्गेनाइज़ कई आहे ऐं उन में काफ़ी जस्ट लाइक फेस्टिवल लॻे थो पियो ऐं काफ़ी सारा पेशेंट्स बि जेके आहिनि मूव थिया आहिनि। मां एज़ अ डायबिटोलॉजिस्ट पेशेंट जी असां ब्लड शुगर फ्री कयूं था पिया, कोलेस्ट्रॉल, यूरिक एसिड, ब्लड प्रेशर ऐं BMI वेट वग़ैरह उनखे ऐं कुझु पेशेंट असां ॾिठा आहिनि जिन की शुगर जी बीमारी जा कुझु पेशेंट्स आया आहिनि जिन खे असां इहो टेस्टिंग करे ऐं मेडिसिन फ्री ॾिनी आहे। अहिड़ा कैंप लॻंदा रहजनि? तमामु बहितरीनु। ही जेकॾहिं स्कूल्स में डायबिटीज़ जे हवाले सां अवेयरनेस तमामु मस्तु आहे। अॼुकल्ह जेको असांजो पाकिस्तान आहे हिन वक़्तु 3 नंबर ते आहे डायबिटीज़ में, त ॿारनि खां ई जेका आहे असां हाणे खां ई असां ॿारनि खे अवेयरनेस ॾियूं। असांजी कोशिशि इहा ई कई आहे त जेके फैमिली पेशेंट जिन असांजी क्लिनिक खे अटेंड कयो आहे उनखे इहो असां ॿुधायो आहे त भई पंहिंजो जेको आहे सो रखो अपना ख़्याल डायबिटीज़ से पहले। हीउ हिकिड़ो नंढिड़ो मैसेज आहे पर इन जे पोयां हिकिड़ी वॾी माना आहे त अॼु जेकॾहिं ॿार खे असां डायबिटीज़ जे बचाव जे बारे में ॿुधाईंदासीं त इन फ्यूचर डायबिटीज़ जो पेशेंट कोन थींदो। डॉक्टर साहब तव्हां हिते ॾिसो था त हीअ असांजी हिन महांगाई दौर में या वक़्त जी ज़रूरत आहे ऐं कैंपस जेके नवाबशाह में वक़्तनि लॻणु घुरिजनि। बिल्कुलु लॻणु खपनि ऐं स्पेशली अॼु जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे त जेके बि असांजा जेके स्कूल्स आहिनि ऐं सेकेंडरी स्कूल्स, हाई स्कूल्स, कॉलेजिस, उन्हनि में अहिड़े क़िस्म जा इवेंट्स थियणु खपनि त माण्हुनि खे जेको आहे हेल्थ अवेयरनेस मिले त माण्हू जेकॾहिं पंहिंजे प्रिवेंशन जे तरफ़ वेंदो त यकीनन काफ़ी ॾिसो था त बीमारियुनि जो इलाजु केॾो महांगो आहे। जेकॾहिं हाणे खां बचाव वारे तरफ़ ईंदो त अॻिते हू बीमारियुनि खे फेस कोन कंदो। डॉक्टर साहब इहो तव्हां इहो सजेशन ॾियणु चाहींदासीं त हिते असां हाणे महांगाई दौर में अगरि तव्हां पंहिंजी डॉक्टर्स कम्यूनिटी जेका असां वीकली बेसिस ते जेकॾहिं को कैंपस पेशेंट ॾे रखे, को मख़सूस टाइम या को डे रखे, इहो ऑन फ्यूचर बहितर आहे? बिल्कुलु बहितरीनु आहे ऐं असां वक़्तनि मां त जेको आहे इधर डायबिटीज़ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंप्स कंदो रहंदो आहियां ऐं इहो जेकॾहिं असांखे कैंप तरफ़ां का रिक्वेस्ट कई वेंदी आहे त असां त बिल्कुलु खुले दिलि सां उनखे क़बूल करे उते हलिया वेंदा। सर माशाल्लाह तव्हां हीअ जो तमामु बहितरीनु कैंप अरेंज कयो आहे ऐं हीअ पब्लिक जेका आहे तमामु ख़ुशि थी आहे ऐं तव्हां हेॾी वॾी हिमत ऐं हौसला अफ़ज़ाई सां जेके इहो कीअं तव्हांखे ख़्यालु आयो? इहो माशाल्लाह सर, हीअ असांजी मैनेजिंग डायरेक्टर आहे उरूज जाहिद। हीअ सॼी काविश उन्हनि जी आहे जंहिं में हिननि मेडिकल कैंप अरेंज कयो आहे, ॿारनि जूं एक्टिविटीज़, गेम शो थी वियो, मैजिक शो थी वियो आहे, फूड स्टॉल। इहो असांजो सॼो क्रेडिट जेको आहे मैनेजिंग डायरेक्टर ॾे वञे थो ऐं उनजो नालो आहे उरूज जाहिद। ज़बरदस्त। ऐं सर तव्हां इहो हीअ जेके तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त हीअ जेको बिल्कुलु न्यू चेंज हिकिड़ी यूनिक शइ आहे? सर हीअ असां पहिरीं बि कंदा रहंदा आहियूं इवेंट इन लिहाज़ खां जेको आहे न, हिन दफ़े असांजे बिल्डिंग जे हवाले सां एतिरो असांजे स्पेस हो त असां सॼो जेको आहे हिनखे ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं माशाल्लाह असांखे पेरेंट्स जी बि ॾाढी सपोर्ट मिली आहे। उन्हनि ॿारनि जेके तव्हां ॾिसंदो असांजा हाउस स्टाइल आहिनि जेके ॿार पाण मैनेज पिया कनि त उहे असांखे कीअं ड्यूटीज़ रखियूं आहिनि। ऐं हीअ तव्हां डॉक्टर कैंप रखी आहे इहो फॉर एवर कंटिन्यू रखणु चाहींदव? सर इहो न इवेंट जे हवाले सां जॾहिं बि असांजो इवेंट थींदो इहे डॉक्टर असांखे सर्विस ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहिनि, मगर थोरो अञा जेके असांजा गेस्ट आहिनि उहे डॉक्टरनि खां थोरो लहिराईंदा छो त ही फ्री ऑफ कास्ट आहे त डॉक्टरनि खे अवेयरनेस ॾियूं त उहे असांखे माशाल्लाह पोइ बि वॾा डॉक्टर मसां टाइम कढी क़ीमती वैल्यू टाइम कढी तव्हां वटि आया आहिनि। इलाही वेठा आहिनि। असांजो डायबिटिक आहे डॉक्टर साहिबु, उहे टेस्टूं जेके बि आहिनि उहे फ्री ऑफ कास्ट कनि पिया, मगर हाणे जेके गेस्ट खे असां अनाउंसमेंट कयां थो त उहे बि हुननि खे डॉक्टरनि खे माशाल्लाह तव्हां हिते प्राइज़ बि ॾिना आहिनि, शीटूं बि ॾिनियूं आहिनि माशाल्लाह, इहा हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई आहे। ऐं जेको तव्हां पेरेंट्स खे या पंहिंजे स्टूडेंटनि खे कुझु चवणु चाहींदव? थैंक यू सर।
मां इहो पंहिंजे पेरेंट्स खे चवंदसि अॻिते बि असांजा इहे इवेंट थींदा आहिनि एन्युअल असांजा इहे लॻंदा ओपन हाउस वग़ैरह उन में बि मां उन्हनि खे वेलकम कंदसि ऐं मां उनजो थैंक्स कंदसि मीडिया जो थैंक्स जेके असांखे एॾी कवरेज ॾिनी। थैंक यू सर। दिस इज सुरोज साहिब, एक्ज़ेक्टिव मैनेजिंग डायरेक्टर स्मार्ट स्कूल नवाबशाह कैंपस। असां जेको हिते प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे उहो आहे प्राइम ओपन हाउस जे नाले सां, जंहिंमें असां 6 लर्निंग की एरियाज़ खे हाईलाइट कयो आहे। उन में लैंग्वेज थी अचे, लिटरेसी थी अचे, असांजो मैथमेटिक्स थो अचे, उर्दू थो अचे, असांजो आर्ट स्किल्स था अचनि, असांजो स्पोर्ट्स था अचनि। त उन्हनि शयुनि खे असां अकेडमिकली तमामु घणो फोकस करायो आहे ऐं हिन में तमामु घणियूं अकेडमिकली फन एक्टिविटीज़ अरेंज कयूं वयूं आहिनि। ऐं असांजो वॾे में वॾो जेको साइंस जो प्रोजेक्ट मथे प्रेज़ेंटेशन्स हलनि पियूं, जंहिंमें साइंस फेयर खे हाईलाइट कयो वियो आहे, ॿारनि जे प्रेज़ेंटेशन स्किल्स खे इनहांस कयो वियो आहे। ऐं नवाबशाह में मां नथी पायां, हालांकि मुंहिंजो एक्सपीरियंस तमामु घणो आहे पंहिंजे फील्ड जे हवाले सां, पर मां नथी सम्झां त नवाबशाह में एतिरो वॾो इवेंट कंहिं स्कूल करायो हुजे जंहिंमें फ्री मेडिकल कैंप असां लाइ वॾी ॻाल्हि आहे। जो असांजा नाले वारा मैडम माशाल्लाह तव्हां मेडिकल फ्री कैंप अरेंज कई आहे, तमामु बहितरीनु डॉक्टर वैल्यूबल टाइम कढी आया आहिनि, तव्हांखे छा एक्सपेक्टेशन लॻे थी? असांखे बसि पेरेंट्स खे असां रिक्वेस्ट था कयूं तव्हां पंहिंजो फ्री चेकअप मां फ़ाइदो वठो। छो जो हिते असां स्मार्ट स्कूल वारनि तव्हां सभिनी खे एंटरटेन कयो आहे त तव्हां सभिनी डॉक्टरनि वॾनि डॉक्टरनि सां मिलो ऐं पंहिंजा जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, मेडिकल इशू आहिनि, उहे डिस्कस कयो। ऐं उन में को चार्जिंग असां उन्हनि खां चार्ज न पिया कयूं। असांजी इहा वॾी ॻाल्हि आहे, बिल्कुलु फ्री कॉस्ट असां उन्हनि खे कयो आहे। अहिड़ा प्रोग्राम कंटिन्यू कंदा? जी जी बिल्कुलु, हमेशह थींदा रहिया आहिनि। ऐं हीअ कुझु वॾो ई एनुअल इवेंट असांजो थी वियो आहे, जंहिंमें काफ़ी सारियूं फन एक्टिविटीज़, साइंस एक्टिविटीज़, काफ़ी सारियूं चीज़ूं प्लान थियल आहिनि जेके हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते हलनि पियूं। माशाल्लाह असां सॼो विज़िट कयो आहे, तमामु हिते हिकिड़ो मैजिक शो बि आहे, फेस्टिवल बि आहे ऐं ॿार जो अवेयरनेस बि हिते वधियो आहे। तव्हां छा सम्झो था हिन अहिड़नि प्रोग्राम सां लिटरेसी जो फ़र्क़ु पए थो, वधे थी? बिल्कुलु वधे थी, हिननि जी वोकेबलरी इनहांस थिए थी ऐं ॿारनि खे इंजॉयमेंट, एंटरटेनमेंट, अवेयरनेस तमामु घणी हिननि शयुनि जी मिले पई। त हीअ बि शयूं आहिनि, इहे बि हिननि जूं जॉब्स आहिनि। इहो न आहे त हर माण्हू महिनत पियो करे, उहो पंहिंजी महिनत सां कहिड़ी शयुनि में हू अर्न पियो करे त ॿारनि खे उहा बि अवेयरनेस मिले। ऐसे प्रोग्राम जी ज़रूर होने चाहिए। ऐसे बच्चों के बोलने के स्किल्स और कॉन्फिडेंस जो होता है वो बहुत ज़्यादा बिल्ड होता है। और यहाँ पर एजुकेशन के साथ साथ आप ये आर्ट कर रही हैं जी, तो ये यहाँ पर कितना अवेयरनेस है? कितने सर एक्चुअल में ये हम किसी और जगह पे सीखते हैं। यहाँ पे एक और पाकिस्तान में मैं ये इस ड्रेस से और इस चीज़ से मैं ये डिफ़ाइन करना चाह रही हूँ कि पाकिस्तान में ऐसा भी टैलेंट मौजूद है जो अपना डिफेंस खुद ले सकता है। गुड। और ये आप फीमेल्स हो के एक ये इस चीज़ की फील्ड चॉइस किया है, ये आपका शौक है, आगे आप इसका कुछ? ये मेरा खुद का भी शौक है कि मैंने ब्लैक बेल्ट लेना है इस चीज़ में, क्योंकि एक तो मैं इसमें अपना खुद का डिफेंस ले सकती हूँ और दूसरी चीज़ कि मुझे किसी और की नीड नहीं है। बेटे ये आपको कैसे लगा ये प्रोग्राम? ये बहुत अच्छा प्रोग्राम है और ये बच्चों के लिए एंटरटेनमेंट का एक मकसद है, क्योंकि हर दूसरे स्कूल जैसे होते हैं उनको सिर्फ पढ़ाई करवाते हैं, लेकिन ये एंजॉयमेंट भी करवाते हैं और इससे बच्चों की क्रिएटिविटी पता चलती है और जो दूसरों को बहुत अप्रिशिएट भी करते हैं लोग। कोई बेकर बना है यहाँ पे, कोई स्टूडेंट्स, बहुत अच्छा है ये बच्चों के लिए, बच्चों को मोटिवेट करता है। तो ये कब लगते हैं? 6 मंथ के अंदर, 1 साल के अंदर प्रोग्राम होते हैं? नहीं, ये फर्स्ट टाइम लगा है यहाँ पर और मैम ने बोला है कि आगे 2-2 साल में हम कंटिन्यू करते रहेंगे, इससे बच्चों की क्रिएटिविटी पता चलती है, तो ये एंजॉयमेंट का एक मकसद है। मैडम कैसे लगा आपको इंतजाम का? अच्छा माशाल्लाह प्रोग्राम अरेंज किया है इन्होंने और काफ़ी जो है यहाँ पे प्रोग्रेस भी अच्छी है इनकी, हमारे साथ भी बहुत अच्छा ताउन किया है। पेरेंट्स के लिए भी बहुत अच्छा है, इस तरह बच्चों में भी इन्वायरमेंट पैदा होगा, बच्चों में एक जस्तजू जुनून भी पैदा होगा। तो बच्चे भी तफरी चाहते हैं ज़ाहिर है, स्कूल के हवाले से सारा दिन पढ़ाई करने के बाद भी कुछ उनको तफरी होनी चाहिए। बिल्कुल, और हमारे इन्हीं बच्चों को हमारे पाकिस्तान के कौमी लिहाज से जो है इनको मज़ीद इंफॉर्मेशन देनी चाहिए। इसी तरह बच्चे सीखते हैं, सिखाते हैं, कोई बढ़ने की जस्तजू उनमें पैदा होती है। इंशाल्लाह आगे भी मज़ीद पढ़ेंगे और तरक्की करेंगे। बहुत अच्छी अरेंज। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर तव्हांखे प्रोग्राम की लॻो? जाम सुठो, जाम असां ही प्रोग्राम ॾिसी करे ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। ॿारनि जे लाइ हिकिड़ो क़िस्म एक्टिविटीज़ आहे, ॿारनि जा परफॉर्मेंस ॾिसी करे ॾाढी दिलि ख़ुशि बि थिए। तव्हां हिन हिते पढ़ंदो? जी हाँ, हिते पढ़ंदो आहे। हिते तइलीम सां गॾो गॾु अहिड़ा फंक्शन मेला हुअण घुरिजनि? लाज़मी आहे, लाज़मी आहे। इन्हनि फंक्शन खां बग़ैर छो जो कि ॿारनि जे लाइ इहो लाज़मी आहे।
छो कि सॼो ॾींहुं पढ़ाई वरी ॿार वीचारा ट्यूशन वञनि ट्यूशन खां पोइ कुझु न कुझु त हुजे हीउ प्रोग्राम ॾिसी करे असांजी पंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी थिए ऐं हिते डॉक्टर कैंप बि लॻी आहे इन में डॉक्टरनि सां अवेयरनेस ऐं पेशेंट खे जेके वधिया आहिनि या तव्हां सम्झो या ज़रूरत वक़्ती ज़रूरत आहे ये डॉक्टरनि सां जाम सुठो जाम ॿारनि डॉक्टरनि जे माना जेको कैंप ईंदा आहिनि या इहे त मां थो चवां जाम सुठियूं आहिनि अॻियां हली इहे कैंपूं लॻंदियूं रहनि इन में हर माण्हू जेको आम माण्हू बचे थो उन्हनि जे लाइ बि इहा सहूलियत ॾिनी आहे स्मार्ट सिटी वारनि जाम सुठी ॾिनी आहे एडवांस स्कूल वालों ने और बहुत ज़बरदस्त एनवायरनमेंट है इधर का और मैंने अपनी लाइफ में कभी ऐसा कैंप नहीं देखा मैंने बहुत बड़े बड़े कैंप किए बाकी जो इधर का इन्वायरमेंट है वो बहुत ही ज़बरदस्त ऐसे लगने चाहिए कैंप बिल्कुल लगने चाहिए नवाबशाह में होना चाहिए ऐसे कैंप जो है ना आप लोगों ने क्या फैसिलिटी किया है डॉक्टरों को हमने यहाँ पे क्या कहते हैं फ्री कैंप करवाया है मेडिसिन प्रोवाइड किए ठीक है एड को लिबर्टी की तरफ से ठीक है और शुगर कैंप किया कोलेस्ट्रॉल कैंप किया ताकि जो यहाँ पर जो कहते हैं जो ऐसे यहाँ जो पेशेंट आ रहे हैं वो फ्री है फ्री ऑफ कॉस्ट और प्लस में इनको मेडिसिन प्रोवाइड की जा रही है बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन प्रोवाइड की जा रही है सर हमारे लिए तो एक नई चीज़ है हमें इतना अंदाज़ा नहीं था कि स्कूल मैनेजमेंट ने बहुत ज़बरदस्त सिस्टम किया हुआ है अब ये टेस्ट इन्होंने किए हैं हमारे फ्री किए हैं शुगर टेस्ट किए कोलेस्ट्रॉल यहाँ माशाल्लाह आप दिखाने आए डायबिटीज़ डॉक्टर को तो ये फैसिलिटी होनी चाहिए बिलाशुबा होनी चाहिए इससे बहुत ज़्यादा फ़ायदा है अस्सलाम वालेकुम सर स्मार्ट स्कूल में माशाल्लाह ये मेडिकल कैंप फ्री कैंप लॻियो आहे कुझु चवणु चाहींदो हाँ बिल्कुल मां चवंदमि त प्राइन ओपन जेको हाउस है वो मेडिकल कैंप जेको द स्मार्ट स्कूल वारनि खोलिया उनमें मां जेके भी हिते जा जेके स्कूल जूं टीचर्स आहिनि या जेके स्टूडेंट्स जूं मदर आहिनि या जेके पेट ओनर्स आहिनि या जेके एनिमल्स खे रेयरिंग कनि था उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदमि त उहे अॼु ऐं सुभाणे असांजे लाइव स्टॉक डिपार्टमेंट जे तरफ़ां फ्री वेटनरी कैंप आहे जंहिंमें असां मुफ़्त उन्हनि खे मशवरा ॾियासीं जीअं अॼुकल्ह जी हिकिड़ी एंडेमिक डिज़ीज़ आई आहे जंहिंखे लंपी स्किन डिज़ीज़ आहे जंहिंजे जान में इलाही सारा सवालात आहिनि त उनजो गोश्त खाइजे न खाइजे या खीर उनजो पीजे या उन्हनि जानवरनि खां कीअं रहिजे त उनजे हवाले सां असां फ्री मशवरा ॾियूं था त ताकी लाइव स्टॉक इंडस्ट्री बूस्टअप थिए सर अहिड़ा प्रोग्राम हुअणु घुरिजे बिल्कुलु अहिड़ा प्रोग्राम हुजणु घुरिजनि ऐं अवेयरनेस सेशन बि हुजणु घुरिजे ऐं माण्हुनि खे जेके हींअर हेल्थ जेको आहे सेगमेंट उहो सभिनी खां कॉस्टली ऐं महांगो आहे ऐं असां चाहियूं था त हिननि तरीक़े सां घटि में घटि उन्हनि माण्हू जेके नथा पहुची सघनि महांगा डॉक्टर्स ऐं उहे अॼु अलहमदिल्ला सभु कंसल्टेंट हिते फ्री ऑफ कॉस्ट पंहिंजी कैंप हलाइनि था त उन मां भरपूर तरीक़े स्मार्ट स्कूल में जेको इस्यो साहब आहे जाहिर मेमन साहब ऐं मैडम उरूज साहब उन एफर्ट्स जे हवाले सां तव्हां कुझु चवंदो जी मां इन्हनि खे एप्रिशिएट कंदमि ऐं इन्हनि खे मां चवंदुसि त अहिड़े क़िस्म जा जेके इवेंट आहिनि उहे कंदा रहनि ताकी हिन इलाइक़े जा माण्हू ऐं स्पेशली नवाबशाह जी टेरिटोरियल जुरिस्डिक्शन जा माण्हू वधि में वधि फ़ाइदो वठनि ऐं इहो शइ कंट्रीब्यूशन आहे ऐं मां उरूज ऐं ज़ाहिद खे ट्रिब्यूट पेश कंदमि त हिकिड़ो बहितरीनु स्टेप आहे जेको लिटरेसी में वॾो इंक्रीमेंट अचे थी हाँ जी हाँ लिटरेसी में ॿियो अवेयरनेस में तमामु घणो अची सघे थो हुन में ऐं मां थैंकफुल तव्हांजे चैनल जो बि आहियां त तव्हांजे सत खे बि आहे त अहिड़े क़िस्म जे प्रोग्राम खे तव्हां कवरेज ॾियो था ऐं ताकी माण्हुनि ताईं इंफॉर्मेशन शेयर ज़ाहिर जेके असां वटि पेरेंट्स अचनि था ॿार एजुकेशन वठण जे लाइ उनखे असां लाइ तफ़री प्रोग्राम बि हुअणु घुरिजे हाँ बिल्कुलु उन में हुजे उन तफ़री सां गॾु गॾु ॿियूं बि एक्टिविटीज़ हुजे जंहिंमें अॼुकल्ह हीअ कैंप सेशन आहे त उन में बि उन्हनि खे अंडरस्टैंड करणु घुरिजे सर जी मां मेडिकल कैंप जेको थियो हुते नवाबशाह में लॻायो वियो आहे ऐं तव्हां बि माशाल्लाह क़ीमती वक़्तु कढी आया आहियो त तव्हांखे हिते छा आउट ऑफ पेशेंट मिलियो आहे ही तमामु सुठो प्रोग्राम आहे ॿारनि जे हवाले सां स्मार्ट सिटी स्कूल हिकिड़ो वेल फेमस आहे नवाबशाह में ऐं असांजा पंहिंजा ॿार बि हिते पढ़नि था उतां बि असांखे काफ़ी फीडबैक फील थींदो आहे स्कूल जे हवाले सां हीअ जेको हिननि स्पेशल प्रोग्राम अरेंज कयो आहे ऐं हिननि में जेका हिननि मेडिकल कैंप रखी आहे ख़ासि तौर ते ऐं नवाबशाह जा तक़रीबन सभई मोस्ट फेमस कंसल्टेंट हिते अवेलेबल आहिनि इन टाइम अवेयरनेस तमामु घणी माण्हुनि खे मिले थी कंहिं बि हवाले सां मेडिकल जे कंहिं बि फील्ड सां बॉडी जे कंहिं बि पर्पस खां को बि कंहिंखे कंप्लेन आहे पेशेंट तव्हां रिपोर्टेड थिया आहिनि हा हींअर तक़रीबन असां मोर देन 20 पेशेंट ॾिठा आहिनि जंहिंमें मोस्टली ॿारनि जा केसिस आहिनि नंढा ॿार कंहिंखे स्क्वेंट जो प्रॉब्लम आहे उनमें उन्हनि खे गाइड कयूं था रिफ्रेक्शन जे हवाले सां त आई साइट चेक थींदी आहे काफ़ी ॿार जेके आहिनि चश्मे लॻण सां ई उन्हनि जो जेका आहे आई साइट बेटर थी वेंदी आहे माण्हुनि खे फियर हूंदो आहे त शायदि हिननि जो डेफिनेटली सर्जरी थींदी उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं था त भई पहिरियां सभ खां पहिरियां हिननि जो जेको आहे नज़र चेक थींदी ऐं हो थी सघे थो त हिननि जो नज़र सां हिननि खे चश्मो लॻण सां हिननि जूं अखियूं सिधियूं थी वञनि माय नेम इज़ हिना कंवर आई एम हियर द अकेडमिक कोऑर्डिनेटर and I am representing the science projects here. I am also the science teacher in Smart School Navabshah campus. This is the need of the science of the education increase your time to time? Yes, day by day the science education is needed to our society because science is the basic tool for each and every person. It is related to our body and it is also related to our
skills. This school you are increasing your education and literacy in Yes, our school is increasing our literacy rate also, and also our skills of our student, which is related to our different field, and we are increasing them the high quality education. This time is a need of the education for first of all science. And Yes, that science is the basic need for today's life, because without science we can't do anything. Our experiments, our science labs, laboratories, our health issues are resolved by our science. You are basically fundamentally student of the gain your science in the universities, colleges, in a learning for you are basically of the school. Yes, basic institution is the school institution. From here we are producing too much high quality student, which is recognized by our society in the world. And you are dependent upon your teachers in the equilibrium between parents. Yes, we are also appreciating our parents, because parents support is needed for our society. सर अस्सलाम वालेकुम सर इस स्मार्ट स्कूल जे हवाले सां जेको तव्हां जो मेडिकल फ्री कैम्प लॻो आहे कुझु चवणु चाहींदव? अहिड़े क़िस्म जी एक्टिविटियूं तव्हांखे नवाबशाह जे शहर में घटि नज़र ईंदियूं ऐं इहा स्मार्ट स्कूल सिस्टम जी शुरू खां रिवायत रही आहे त हमेशह हिननि स्मार्ट वर्क ई कयो आहे। ॿारनि जी तरबियत हुजे, ॿारनि जूं एक्टिविटी हुजनि, ॿारनि जी पढ़ाई हुजे, ॿारनि जो अकेडमिक्स हुजे या करिकुलम एक्टिविटीज़ हुजनि, नॉन करिकुलम एक्टिविटीज़ हुजनि, उन में जेको आहे न सभ खां वधीक ही स्कूल तव्हांखे वधि खां वधि मथे नज़र ईंदो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे त ॿारनि खे जेकी एप्रिसिएशन जेके उहे पढ़नि था ऐं ओडी माली उन्हनि खे अगरि एप्रिसिएशन मिली वञे पननि जी सूरत में, पेंटिंग जी सूरत में, ई वक़्त जी ज़रूरत बि आहे, वक़्त जी ज़रूरत बि आहे। ॿियो कोविड जे करे जेको छिड़ विछड़ थी वियो सॼो माहौल, उहो सॼो माहौल जेको आहे हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची वियो आहे। तमामु घटि प्राइवेट स्कूल में एक्टिविटी थींदियूं आहिनि। हा, उहो बिल्कुलु उहा आहे, पर छा आहे जो असल में ॿारनि जो जॾहिं इंटेंशन हूंदो आहे न, जॾहिं अगरि माण्हू कंहिं हिसाब सां अगरि को माण्हू हिते एक्टिविटीज़ करे थो त उहा एक्टिविटीज़ खे प्रॉपर एप्रिसिएशन मिले थी। ऐं हिते माशा स्मार्ट स्कूल में जेको CEO साहब जाहिद मेमन साहब ऐं मैडम उरूज इहे एफर्ट्स वरिता आहिनि ऐं तमामु बहितरीन के हिते डॉक्टर नामवरी डॉक्टर जेके टाइम कढी पंहिंजो ऐं मक़सूद पेशेंट ॾिसणा आहिनि। कोई तव्हां चवणु चाहींदव उन हवाले सां? छा जो ही सर्विस ॾियण वारा माण्हू आहिनि, जेके नाला था खयां जाहिद हुसैन मेमन साहब थियो या उन्हनि जी वाइफ थी, उहे सर्विसिस ॾियण वारा माण्हू आहिनि, रुगो सर्विसिस वठण वारा न आहिनि, बल्कि उहे सर्विसिस ॾियण वारा माण्हू आहिनि। हिन वक़्तु इहा ज़रूरत आहे की तालीम सां गॾोगॾु इंसान में जेको सो हेल्थ एजुकेशन हुअणु घुरिजे। हा बिल्कुलु, हीअ बि उन शइ जी कड़ी आहे त ॿारनि में हिकिड़ो जेको मुक़ाबले जी जेकी नोयत या कुवत पैदा करण लाइ अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटियूं ऐं सिहतमंदाना एक्टिविटियूं तमामु लाज़मी आहिनि। मां तमामु हर शइ ॾिठी हिते की पेरेंट्स जो हिकिड़ो जोश ऐं तमामु जेके से डॉक्टर जी एक्टिविटी ऐं तमामु हिते टाइम स्पेंड करे जेको सो हीअ वक़्तु ज़रूरत आहे। ऐं तव्हां कुझु चवणु चाहींदो हिन हवाले सां? हिते असल में ॻाल्हि आहे वक़्त जी ॻाल्हि, वक़्तु ऐं ॿारनि जो इंटेंशन। ॿारनि खे अगरि तव्हां हिकिड़ी शइ ते राज़ी करण लाइ तयारु थी आहियो त पोइ ॿार चवंदा आहिनि न ॿार मुछ जो वार, बिल्कुलु जहिड़े नमूने उनखे ज़माने सां लाॻापियल जेके बि एक्टिविटियूं आहिनि, जेके बि ज़माने में जेके बि ख़ामियूं आहिनि, ख़ूबियूं आहिनि, सभिनि जे बारे में जॾहिं असां गेम्स जे थ्रू ऐं एक्टिविटी जे थ्रू अगरि असां ॼाण ॾींदासीं त उहे माण्हू अॻियां हली सुठा हिकिड़ा लीडर थी सघंदा। अच्छा, ऐसे प्रोग्राम होने चाहिए? बिल्कुल होने चाहिए, ताकि हमारे जो आज के जनरेशन है वो और आगे बढ़ सके और तरक्की कर सके। यहाँ पे तकरीबन फेस्टिवल के हवाले से कोई अच्छे प्रोग्राम भी रहे, म्यूजिकल प्रोग्राम भी थे, मैजिक भी था, कैसा लगा? हर चीज़ बेहतर थी, हर चीज़ बेहतर थी। यहाँ पे जो मेडिकल कैंप लगाया गया है बहुत अच्छा था। यहाँ पे हमारे मेडिकल कैंप के हवाले से कोई डॉक्टर ने आपको सही देखा? बिल्कुल सही देखा है। यहाँ पर फोकस बहुत अच्छा किया जा रहा है, पेशेंट जो जा रहा है उसको अच्छे तरीके से देखा जा रहा है। तो आप इस प्रोग्राम में कुछ कहना चाहेंगे? मैं यही कहना चाहूँगी कि हमारे जो बच्चे हैं उनको जो है आगे निकालने के लिए इस स्कूल में तशरीफ़ लाएं, इस स्कूल में लगवाएं, क्योंकि यहाँ पर फिजिकल एक्टिविटीज़ बहुत ज़्यादा है, इनमें जो है कॉन्फिडेंस पैदा हो रहा है इस चीज़ का। आपका कहने का मतलब ये वक्तन ऐसे होने चाहिए? बिल्कुल होने चाहिए, ताकि हमारे यहाँ फिजिकल एक्टिविटीज़ की वजह से बच्चों में जो है बच्चों की हौसला अफजाई थी। बिल्कुल हौसला अफजाई होगी और कॉन्फिडेंस होगा इसमें।